अॻिते वधंदे ॿी अहम ख़बर शामिल कयूं। खानपुर महरमा मसू वाह खे ॻोठ आलम टोबो वटां 60 फुट जो घारो पियो आहे। सवे एकड़ फसल पाणी टची वियो आहे। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मसूवाह जी RD 91 वटे पाणी जो दबाव वधी वञण करे घारो पियो आहे। घारे जो पाणी ॻोठनि तरफ़ वधणु लॻो आहे, जिन त घारो पवण जो फौरी इतला मिलण बावजूदि आपाशी अमलो न पहुतो आहे। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण त हिते घारो बंदि करण में रुधल आहिनि। अवां सां ख़बर शेयर पिया कयूं। खानपुर महरमा मसू वाह खे ॻोठ आलम टोबो वटां 60 फुटनि जो घारो पियो आहे। घारे सबबि सवे एकड़ फसल पाणी टची वियो आहे। मसूवाह जी RD 91 वटे पाणी जो दबाव वधी वञण करे घारो पियो आहे, जॾहिं त पाणी ॻोठनि तरफ़ बि वधणु लॻो आहे। खानपुर महरमा हीअ अहम ख़बर अव्हां ताईं पहुचाई पई आहे। मसूवाह खे ॻोठ आलम टोबो वटां 60 फुटनि जो घारो पियो आहे। घारे पवण सबबि सवे एकड़ फसल पाणी टची वियो आहे, जॾहिं त RD 91 वटे पाणी जो दबाव वधी वञण करे घारो पियो आहे। तफ़सील वठंदासीं खानपुर महरमा काज़ी ख़ादिम खां। काज़ी ख़ादिम आगाह कजो, छा आपाशी अमलो पहुची सघियो आहे? जी बिल्कुलु, मां ॿुधाईंदो आहियां त हीउ खानपुर महरमे जो मसूवाह आहे, जंहिंखे RD 91 वटां ऐं ॻोठ आलम टोबो आहे, उन वटां 60 फुटनि जो घारो पइजी वियो आहे, जंहिं सबबि भर पासे में बीठल जेके सवे एकड़नि ते सारियुनि ऐं कपास जो फसल आहे उहो पाणी हेठि अची वियो आहे, जॾहिं त पाणी जो जेको वहिकिरो आहे मुख़्तलिफ़ ॻोठनि तरफ़ वधी रहियो आहे। इन सां जेको ॻोठाणनि जो चवणु आहे त मसूवाह जा कपर कमज़ोर हुजण तोड़े पाणी जो दबाव वधी वञण करे ही घारो लॻो आहे। उन्हनि इहो ॿुधायो त घारे पवण जो फौरी तौर ते असां आपाशी खाते खे अमले खे इतलाह ॾिनो आहे, पर हिन वक़्त ताईं जेको आहे सो आपाशी अमलदार न पहुता आहिनि। असीं पंहिंजी मदद पाण ते घारो बंदि करे रहिया आहियूं। जी ठीकु आहे काज़ी ख़ादिम, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण।